बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामुअलैकुम स्टूडेंट्स, कीअं आहियो? उम्मीद आहे त ठीकु ठाक हूंदो। प्रीवियस जेका वीडियो हुई असां उन में तव्हांजो लेसन नंबर चौथों जेको आहे उहो पढ़ियो हो, जंहिंजो नालो हो हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु। ठीकु आहे बेटा, त अॼु जी जेका पंहिंजी क्लास आहे इन में तव्हांजो सबक नंबर 5 जंहिंजो नालो आहे आकाश मंडल, इहे पढ़ंदासीं। ठीकु आहे बेटा, हीउ पूरो जेको लेसन आहे इन खे पाण सुठे नमूने सां रीड कंदा आहियूं ऐं रीड करण खां पोइ इन में जेके मश्क में क्वेश्चन्स अचनि था उहे असां सॉल्व कंदासीं। उन खां पोइ जेके उन जा मज़ीद आसान उन्हनि ॾे वधंदासीं। ठीकु आहे बेटा, त शुरू कयूं था पंहिंजी रीडिंग ऐं रीडिंग खां पोइ वरी ईंदासीं मश्क जी तरफ़। ठीकु आहे बेटा, सबक 5 आकाश मंडल। ही जेको आहे सो आकाश मंडल जेको आहे उन जी तस्वीर आहे। हाणे आकाश मंडल छा खे चइबो आहे उहो सॼो असां हेठि पढ़ंदासीं। ठीकु आहे बेटा, तव्हां राति जो उभ ॾे ज़रूरु निहारियो हूंदो। उभ में तारनि जी टिमटिम केॾी न वणंदड़ हूंदी आहे। ऊंदाही राति में त उभ ते टिमकंदड़ तारनि जो नज़ारो दिलि खे अञा बि वधीक लुभाईंदड़ ऐं मोहींदड़ लॻंदो आहे। तारा ॾींहं जो बि हूंदा आहिनि, पर सिज जी तेज़ रोशनीअ सबबु नज़र न ईंदा आहिनि। राति जो उभ ते तारनि में पखिड़ियल नुक्तनि वारी मांडाण खे आकाश मंडल चइजे थो। ठीकु आहे बेटा, त हाणे तव्हांखे ख़बर पइजी वई त आकाश मंडल छा खे चइबो आहे। ठीकु आहे, तारा अहिड़ियूं काइनाती ऐं कुदरती शयूं आहिनि जेके गर्मी रोशनी ऐं किरणा पैदा कनि थियूं। सिज बि हिकु तारो आहे। सिज ऐं उन जे चौधारी गर्दिश कंदड़ शयुनि खे शमसी निज़ाम चइबो आहे। हिन शमसी निज़ाम में ग्रह ऐं उपग्रह अची वञनि था। तारे खे पंहिंजी रोशनी हूंदी आहे, पर ग्रह या उपग्रह खे पंहिंजी रोशनी न हूंदी आहे। नंढा वॾा ग्रह सिज जे चौधारी गर्दिश कंदा आहिनि। उपग्रह वरी ग्रह जे चौधारी चकर लॻाईंदा आहिनि। असांजी धरती बि हिकु ग्रह आहे ऐं चंड असांजी धरतीअ जो हिकु उपग्रह आहे जेको असांजी धरतीअ जे चौधारी फिरे थो। अॻु में मुख्य 9 ग्रह ॼाणिया वेंदा हुआ, पर 2006 खां पोइ नई तहक़ीक़ मूजिबि 8 वॾा ग्रह ज़मीन, मरीख़, अतारत, ज़हरा, मश्तरी, ज़हल, यूरेनस ऐं नेपच्यून आहिनि। प्लूटो ऐं ॿिया नंढा ग्रह आहिनि। आकाश मंडल में के तारा अलॻि अलॻि ॾिसबा आहिनि, के मुख़्तलिफ़ झुरमुटनि जी सूरत में नज़र ईंदा आहिनि। उन्हनि झुरमुटनि जा नाला आसमान में उन्हनि जी बीहक जे करे पयल आहिनि, जीअं टीड़ो, खट, कती, विछूं वग़ैरह। टीड़ो में 3 तारनि जी कतार थिए थी ऐं खट में 4 तारा नज़र ईंदा आहिनि। किन तारनि जा ख़ासि नाला बि आहिनि, जीअं कतब तारो, विहाऊं या असुर वारो तारो वग़ैरह। ठीकु आहे बाबा, आकाश मंडल में कहकशाऊं बि आहिनि। कहकशाऊं बि सितारनि जा झुरमुट आहिनि। असांजो सिज हिकु बेतरतीब कहकशां जे निज़ाम जो हिसो आहे। आकाश मंडल में कॾहिं कॾहिं पुछड़ तारा बि ॾिसण में ईंदा आहिनि। पुछड़ तारा जीअं ई सिज जे वेझो ईंदा आहिनि त सिज जी गर्मीअ ते उन्हनि जा बर्फ़ानी तह रिझण शुरू थींदा आहिनि ऐं उन्हनि मां ख़ारिज थींदड़ धुएं जहिड़ी वॾी अछी शइ पुछ वांगुरु नज़र ईंदी आहे। मथे ॼाणायल समूरियूं ॻाल्हियूं निज़ाम शमसी या आकाश मंडल जो हिसो आहिनि। ठीकु आहे बेटा, त तव्हां शमसी निज़ाम या आकाश मंडल खे असां इंग्लिश में चवंदा आहियूं सोलर सिस्टम। ठीकु आहे बेटा, हुन में जेके प्लैनेट्स वग़ैरह आहिनि, जेके उन्हनि जी रिवॉल्यूशन वग़ैरह थिए थी, उन जे बारे में असां हीअं सॼो पढ़ियोसीं। ठीकु आहे बेटा, त पूरो लेसन असां पढ़ियो आहे। उमेद आहे त तव्हांखे बहितरीनु सम्झ में आयो हूंदो। हाणे बेटा हलूं था असांजी मश्क जी तरफ़, जंहिंमें हिसो नंबर पहिरियों आहे हेठियनि सवालनि जा जवाब ॾियो। सवाल बेटा तव्हां वटि हिते लिखियल आहिनि 6 सवाल। उन्हनि सभिनी खे पहिरियां असां हिते पढ़ूं था, उन खां बाद में असां उहे ॾेलियूं उन्हनि जा
आंसर्स ॾिसूं था। पहिरियों सुवालु आहे आकाश मंडल या शमसी निज़ाम छा खे चवंदा आहिनि। ॿियो सुवालु आहे तारा छा आहिनि। टियों सुवालु आहे सिज छा आहे। चोथों सुवालु आहे ग्रह ऐं उपग्रह में फ़र्क़ु ॿुधायो। पंजो सुवालु आहे कहकशां छा खे चइजे थो। छहों ऐं आख़िरी सुवालु आहे पुछड़ तारे बाबति अव्हांखे कहिड़ी ॼाण आहे। ठीकु आहे बेटा, हाणे त अचो त हिननि जा जेके जवाब आहिनि उहे पाण पढ़ूं। जी बाबा, सवाल नंबर पहिरियों आहे आकाश मंडल या शमसी निज़ाम छा खे चवंदा आहिनि। जवाब सिज ऐं उन जे चौधारी गर्दिश कंदड़ शयुनि खे आकाश मंडल या शमसी निज़ाम चइबो आहे। ठीकु आहे बाबा। सवाल नंबर 2 तारा छा आहिनि। जवाब तारा अहिड़ियूं कुदरती ऐं काइनाती शयूं आहिनि जेके गर्मी रोशनी ऐं किरणा पैदा कनि थियूं। ठीकु बेटा। सवाल नंबर 3 आहे सिज छा आहे। जवाब सिज हिकु तारो आहे। ठीकु बेटा। उन खां पोइ सवाल नंबर 4 आहे ग्रह ऐं उपग्रह में फ़र्क़ु ॿुधायो। जवाब ग्रह सिज जे चौधारी गर्दिश कंदा आहिनि ऐं उपग्रह वरी ग्रह जे चौधारी गर्दिश कंदा आहिनि। सवाल नंबर 5 कहकशां छा खे चइजे थो। जवाब सितारनि जी झुरमुट खे कहकशां चइबो आहे। सवाल नंबर 6 आहे पुछड़ तारे बाबति अव्हांखे कहिड़ी ॼाण आहे। जवाब पुछड़ तारा आकाश मंडल जो हिसो आहिनि जंहिं जे वेझो ईंदा आहिनि त सिज जी गर्मीअ जे करे उन्हनि जा बर्फ़ानी तह रिझणु शुरू थींदा आहिनि ऐं उन्हनि मां ख़ारिज थींदड़ धुएं जहिड़ी शइ ऐं पुछ वांगुरु नज़र ईंदी आहे। उन्हनि मां ख़ारिज थींदड़ धुएं जहिड़ी शइ पुछ वांगुरु नज़र ईंदी आहे। ठीकु आहे बेटा। तेसिताईं तव्हांजो जेके सवाल हुआ उहे थिया कंप्लीट। इहे जेके सवाल आहिनि न बेटा, हिननि जा जेके जवाब असां कढिया आहिनि तव्हांजी जेका असां हीअं रीडिंग कई बुक वारी उन बुक मां ई कढिया आहिनि। ठीकु आहे बेटा। त तव्हां पाण में हिननि खे ॻोल्हे सघो था। उन खां पोइ अॻिते हलूं था। खां पोइ हिसो नंबर 2 आहे त तव्हां राति जो उभ ॾांहुं ज़रूरु निहारियो हूंदो। हिन जुमिले में निहारियो फ़इल माज़ी आहे। निहारियो खे बदिलाए निहारींदा लिखंदासीं त फ़इल ज़मानो बदिलजी वेंदो। फ़इल जो ज़मानो छा थी वेंदो, मुस्तक़बिल थी वेंदो। मुस्तक़बिल माना ईंदड़ वक़्तु। हेठनि फ़इलनि खे बदिलाए ज़मानो मुस्तक़बिल ठाहियो। लिखियो मां लिखंदा, आयो मां ईंदा, पढ़ियो मां पढ़ंदा, ॻाल्हायो मां ॻाल्हाईंदा, वया मां वेंदा। ठीकु आहे बेटा। उन खां पोइ तव्हांजो हिसो नंबर 3 आहे हेठनि लफ़्ज़नि जी माना लुग़त मां ॾिसी लिखो ऐं जुमिलनि में किताब आणियो। अचो त माना ॾिसो ऐं हुननि खे जुमिलनि में कमु आणियो। जी बेटा, त तव्हांजो लफ़्ज़ नंबर पहिरियों आहे आकाश, जंहिंजी माना आहे आसमान। जुमिलो छा ठहंदो, आऊं राति आसमान में पुछड़ तारो ॾिठो। ठीकु बेटा। उन खां पोइ मंडल, जंहिंजी माना आहे सिज चंड ऐं तारनि जो निज़ाम। राति जो तारनि जी झुरमुट आकाश मंडल जो हिकु ख़ूबसूरत हिसो आहे। ठीकु आहे। नज़ारो, जंहिंजो मतिलबु आहे ॾेख। जुमिलो ठहंदो राति जो आसमान में तारनि जा सुहिणा नज़ारा नज़र अचनि था। ठीकु आहे बेटा। उन खां पोइ गर्दिश, जंहिंजो मतिलबु आहे चक्कर। उपग्रह ग्रह खे गर्दिश करे थो। आख़िरी लफ़्ज़ आहे झुरमुट, जंहिंजो मतिलबु आहे मजमूओ। असांजो सिज तारनि जी झुरमुट जो हिकु हिसो आहे। ठीकु आहे बेटा। इहे तव्हांजा जेके आहिनि लफ़्ज़ माना आहिनि हुन जा जुमिला ठही विया। हाणे हलूं था अॻिते पाण। उन खां पोइ तव्हांजो हिसो चौथों आहे जंहिंमें चवे थो त मुनासिब लफ़्ज़ सां ख़ाल भरियो। अचो त हिननि ख़ालनि खे भरियूंसि था। ख़ाल नंबर पहिरियों आहे आकाश खे देश बि चइबो आहे। आकाश खे छा चइबो आहे, उभ बि चइबो आहे। ठीकु आहे न, उभ माना आसमान। नंबर 2 आहे त ज़मीन हिकु देश आहे। ज़मीन हिकु छा आहे, ग्रह आहे। ठीकु आहे बेटा। ग्रह जो मतिलबु हूंदो आहे जेको सिज जे चौधारी गर्दिश कंदो आहे। उपग्रह मतिलबु जेको ग्रह जे चौधारी गर्दिश कंदो आहे। उन खां पोइ टियों आहे त टिनि तारनि जी कतार खे देश चइबो आहे। छा चइबो आहे, टीड़ो चइबो आहे। ठीकु आहे बेटा। उन खां पोइ अॻिते ॾिसूं त छा आहे त हेसि ताईं बेटा तव्हांजो सुफ़े नंबर 14 ते ही लेसन थियो। एक्सरसाइज़ पार्ट सॼो असां तव्हांखे हल कराए छॾियो आहे। उमेद आहे त तव्हांखे बहितरीनु सम्झ आई हूंदी। इनशाला हाणे वरी असां जेको आहे सो नेक्स्ट वीडियो जल्द तव्हां ॾे खणी ईंदासीं। उन में तव्हांजो सबक़ नंबर 6 आहे उहो पढ़ंदासीं। ठीकु आहे बेटा। त चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो, पंहिंजे दोस्तनि सां शेयर कयो ऐं वीडियो खे जेको आहे सो लाइक कयो। ठीकु आहे बेटा।